अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में सिंध के हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ासि करे सिंध में जो कोयले जा तमामु वॾा ज़ख़ीरा आहिनि उन्हनि ज़ख़ीरनि जे इस्तेमाल के हवाले सां हालांकि अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ के दौर खां कमु शुरू थियो। उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी भी उन हवाले सां हर बजट में फंड रखंदी आई, पर अञा ताईं उन मां का बि लाभ असां हासिल ना आहियूं करे सघिया। उन खां सवाइ हिन प्रोजेक्ट ते जेको असांजो एटमी साइंसदान कमु करे रहियो डॉक्टर समर मुबारकमंद, उनजो ताज़ो हिकिड़ो बयानु आयो आहे जंहिंमें हुन इहो चयो आहे त हाणे मौजूदा जेका हुकूमत आहे उहा ध्यानु न पई ॾिए थर जे कोयले ते। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जंहिं गुज़िरियल दौर में सिंध में हिकिड़ो तकरारी मकानी निज़ाम ॾिनो हो सिंध जे माण्हुनि खे ऐं आख़िर में उहो मकानी निज़ाम वापसि बि वरितो वियो सिंध असेंबलीअ मां। उन 1979 वारो मकानी निज़ाम बहाल करे छॾियो आहे। उन ते MQM केतिरा ई एतिराज़ बि उथारिया आहिनि। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन प्रोग्राम में। MQM जो मुस्तक़बिल छा थींदो उन ते बि कोशिशि कंदासीं त कुझु न कुझु रोशनी ज़रूरु विझूं। असांखे अॼोके हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध जे नाले वारे दानिश्वर ऐं कालम निगार जनाब नसीर मेमन साहब। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। नसीर साहब, सभिनी खां पहिरीं छो त तव्हांजो तमामु घणो कमु बि थियल आहे गैस वारे हवाले सां, कोयले मां गैस पैदा करण वारो जेको मामिलो आहे थर जो कोयलो, उन ते त अॼु डॉक्टर समर मुबारकमंद जो हिकिड़ो बयानु आहे, अख़बारुनि में छपियो बि आहे, जेको हुन कल्ह सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में जेका ॻाल्हि हुन कई आहे हुनजो इहो चवणु आहे त थर जो जेको कोयलो आहे उनजी जेका गैस वैल्यू आहे या गैसिफिकेशन जी जेका सलाहियत आहे उहो दुनिया जे बहितरीनु जेके कोयला आहिनि उनमें उन शुमारु थिए थो। पर हुकूमत कोन्हे जो हुकूमत ध्यानु ॾिए त उन मां असां बिजली बि तमामु घणी पैदा करे सघूं था। कुझु ॾींहं अॻु में जॾहिं वज़ीर अज़म चाइना जे दौरे ते हो त उते बि वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ पाण बि इहा ॻाल्हि कई त असां वटि एतिरा वॾा ज़ख़ीरा आहिनि जो असां 200 सालनि ताईं उन मां बिजली पैदा करे सघूं था। जेको ओवरऑल हेसिताईं कमु थियो आहे जनरल मुशर्रफ जे दौर खां वठी सिंध हुकूमत खे जेको कमु करिणो हो उहो पंहिंजी जाइ ते, वफ़ाक़ी हुकूमत खे जेको करिणो हो, ओवरऑल तव्हां हिन सॼे प्रोजेक्ट खे कीअं ॾिठो आहे हेसि ताईं जेको कमु थियो आहे? महिरबानी अता। पहिरीं ॻाल्हि त मां इहो चवणु चाहींदुसि त जेके थर जे कोयले वारो मामिलो आहे उनजा हिकिड़ा तमामु अहम सियासी पासा आहिनि जिन ते अञा ताईं के मामला तय ई कोन्हनि थियल। फ़नी पासा पंहिंजी जाइ ते, हुन मां बिजली ठही सघे थी नथी ठही सघे, गैसिफिकेशन सां ठहंदी या एक्सट्रैक्शन सां थींदी, इहे टेक्निकल मामला आहिनि। उनजा 10 जवाब थी सघनि था। हर साइंटिस्ट तव्हांखे पंहिंजो जवाबु ॾींदो, पंहिंजो सॉल्यूशन ॾींदो, हर कंहिंजी पंहिंजी फिज़िबिलिटी हूंदी ऐं हमेशह अहिड़े क़िस्म जे प्रोजेक्ट्स में हिक खां वधीक ऑप्शन मौजूदु हूंदा आहिनि। पोइ तव्हां टेक्निकली, इकनॉमिकली, एनवायरमेंटली, फाइनेंशियली ऐं पॉलिटिकली वाइबल प्रिफर्ड जंहिंखे तरजीह ॾिजे उहो ऑप्शन खणी डेवलप कंदा आहियो। इहो हिकिड़ो डिफरेंट फ्रेमवर्क आहे। मां चाहींदुसि त उन ते ॻाल्हाइण खां पहिरें हिकिड़ो जेको पॉलिटिकल फ्रेमवर्क आहे उन ते बि ॻाल्हायूं। छो त पाकिस्तान में जेको फेडरेशन ऐं सूबनि जो टकराव रहियो आहे उहो बुनियादी तौर ते ॿिनि शयुनि ते रहियो आहे। हिकिड़ो वसीलनि ते इख़्तियार, वसीलनि जो मालिक केरु आहे, फ़ाइदो कंहिंखे थींदो, बिल्कुलु, ऐं ॿियो मजमूई तौरु सूबे जा मामला हलाइण ते सियासी इख़्तियार। इन कंटेक्स्ट में असां वटि तजुर्बा आहिनि पास्ट में। 90 जे ॾहाके खां सिंध में गैस जा ज़ख़ीरा निकिता आहिनि। हूअं त अॻु में बि निकिता, कादरपुर जी फील्ड त तमामु पुराणी आहे, पर उन वक़्तु ज़ख़ीरा वॾा हुया। 90s ताईं तव्हां ॾिसो त मेजर जेको कंट्रीब्यूशन हो सो बलोचिस्तान मां ईंदो हो। पर 90 जे ॾहाके खां पोइ खैरपुर में, दादू में, जामशोर में मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾा ज़ख़ीरा निकिता ऐं पोइ हींअर सूरत हाल आहे त 70% सिंध जेका असां गैस प्रोड्यूस करे थी। बिल्कुलु, सिंध में तेल बदीन जो जेको वॾो ज़ख़ीरो आहे सो 70s जो आहे। हाणे सिंध जे माण्हुनि वटि इहे तजुर्बा आहिनि। हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे रिसोर्स कर्ज़ जी, ऐं इहो सॼी दुनिया में तजुर्बो थियो आहे त जॾहिं बेइख़्तियार क़ौमुनि वटां, बेइख़्तियार समाजनि मां, उनजे धरतीअ मां जॾहिं क़ीमती मैदनी वसीला बरामद थींदा आहिनि त उहे ब्लेसिंग यानी रहमत जे बजाए कर्ज़ यानी ज़हमत बणिजी वेंदा आहिनि। इहो लैटिन अमेरिका में बि असां ॾिठो आहे, इहो असां अफ्रीका में बि ॾिठो आहे जिते डायमंड्स जी ख़बर न आहे छा छा थो मिले। ऐं पाकिस्तान जे कंटेक्स्ट में तव्हां बलोचिस्तान में ॾिसी चुका आहियो, हाणे सिंध में ॾिसो, ऐं हाणे तव्हां सिंध में हुनजो ॾिसो पिया। सिंध जा माण्हू सिंपल सुवाल इहो था कनि त भई 70% गैस ऐं 56% तेल पैदा करण जी मोट में सिंध खे छा थो मिले? सादो सुवाल आहे। बिल्कुलु, छा मिलणु घुरिजे आहे? हिकिड़ो त उन मां जेका इकनॉमिक वेल्थ जनरेट थी थिए या त उन में शेयर मिले हा,
उन मां पोइ घणो हिसो उन्हनि ज़िलनि में थो ऐं तहलकनि में यूसीज़ में थो वञे, सो त अलॻि बहस आहे। उन्हनि जा तव्हां वञी हाल ॾिसी अचो, नारे मां गैस निकिरे थी, दादू जे खीरथर मां गैस निकिरे थी, बदीन जो तव्हां हाल ॾिठो आहे, इहे सभु बर्बादु थियल इलाइक़ा आहिनि। सही। सो इसेंशियली जितां इहा दौलत निकिरे थी उन्हनि खे कुझु नथो मिले। सो हिकिड़ी इकोनॉमिक वेल्थ जा रिटर्न्स हुजनि उहे कोन मिलिया। बिल्कुलु। ॿियो मिलणु घुरिजे आहे तव्हांखे एम्प्लॉयमेंट जी शिकिल में फ़ाइदो। हाणे इन्हनि मूं इन सेक्टर में पाण 2-3 साल कमु कयो आहे, मूं उनखे अंदरि खां ॾिठो आहे। जेके हेड ऑफिसिस जूं मोस्ट लुक्रेटिव नौकरियूं आहिनि, क़ीमती, जिते 3-4 लख रुपया पघार आहे मैनेजमेंट पोज़ीशन्स जी आहे, तव्हांखे को 100 में हिकिड़ो उन्हनि इलाइक़नि जो सिंधी ॻाल्हाईंदड़ नथो मिले। सही। इस्लामाबाद ऐं कराची में इन्हनि इदारनि जूं हेड ऑफिसिस आहिनि। केर बि चैलेंज करे, असां बि चैलेंज करण लाइ तयारु आहियूं। सवाइ फील्ड में इहे जेके टेम्पररी ऐं कॉन्ट्रैक्ट ते वर्कर डेली चार्जिस ते वेजिस ते रखबा आहिनि, से बराबरि तव्हांखे लोकल मिली वेंदा, जिन खां ॿुहारियूं ॾियारींदा आहिनि ऐं हल्का फुल्का कम वठंदा आहिनि। मैनेजमेंट पोज़ीशन्स ते जितां बेनिफिट्स अचणु घुरिजनि, जितां माण्हुनि जा कैरियर्स ठहनि था, जितां ग्लोबल एक्सपीरियंसिस मिलनि था, उते तव्हांखे हार्डली को सिंधी माण्हू तव्हांखे नज़र थो अचे। सही। सो जेतिरा फ़ाइदा इन वेल्थ मां मिलणु घुरिजनि आसे सिंध खे न मिलिया। कोयले जी कहाणी इन खां केतिरी मुख़्तलिफ़ हूंदी, कोयलो हिकिड़े लिहाज़ खां मुख़्तलिफ़ आहे। उहो इहो आहे त कॉन्स्टिट्यूशनली कोयलो वफ़ाक़ जी मिल्कियत कोन्हे। सही। ऑयल एंड गैस जे बारे में चयो थो वञे, हालांकि उहो बि जबरी हिकिड़ो कब्ज़ो आहे, मां तीअं सम्झंदुसि असांजे वसीलनि ते, पर आइन चए थो त बाबा ही ज़ेर ज़मीन वसीला आहिनि ऐं इन हिसाब सां वफ़ाक़ जी मिल्कियत आहे। नसीर तव्हांजी ॻाल्हि कढियां थो, ज़ेर ज़मीन वसीलनि जी तव्हां ॻाल्हि कई, गुज़िरियल प्रोग्राम में कुरैशी साहिब सां बि इहा ॻाल्हि डिस्कस थी त पोइ ज़ेर ज़मीन जेको पाणी आहे, जर जो पाणी, पोइ उहो छो असांजो इन ॻाल्हि ते अचण वारो हुउसि। जेको हुननि खे सूट करे थो, जॾहिं पैरिटी वणंदी हुई त वन यूनिट हूंदो। सही। जॾहिं बंगाली हलिया विया त वन यूनिट ख़तमु कयनि। हाणे वरी पॉपुलेशन क्राइटेरिया बणिजी वियो। बिल्कुलु। सो इहो त स्टेट जा रवैया रहिया आहिनि, जेका शइ हुननि खे सूट करे थी उहो फार्मूलो मथां थो अचे। सो प्रिंसिपली उहा मूं तरह चयो न त इहो कब्ज़ो आहे, का शइ आइन में लिखियलु आहे तंहिंजे करे सची थोरी थी वई। भला अंग्रेज़नि जे दौर में त आइन हूंदो हो न, बिल्कुलु। पोइ हुन में जेको हुनखे सच मंझिया वेही रहंदा, छाजे लाइ पिया अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जदोजहद करणु। 1935 जो कॉन्स्टिट्यूशन हुयो, ठीकु हुयो, वेठा हुजो। बिल्कुलु। सो कॉन्स्टिट्यूशन में जेको रखियो वञे सो हर्फ़ आख़िर थोरी आहे, उहो त जेके धुरियूं जिन वटि ताक़त आहे, कानून आइन, उहे थियूं ठाहिनि। हाणे इन कंटेक्स में कोयले जी हिकिड़ी डिस्ट्रक्शन आहे त समहाउ जॾहिं कंकरेंट लिस्ट ठही पए, उन दौर में जीअं त कोयलो डिस्कवर न थियो, तंहिंजे करे कोयलो कंकरेंट लिस्ट में बि कोन आयो, वफ़ाक़ी लिस्ट में बि कोन आयो। तंहिंजे करे हाणे छा बचियो, हाणे बचे थी जेके इस्म उन्हनि में न आहिनि से थिया सूबाई। बिल्कुलु। तंहिं करे कोयलो निज पिज सिंध जी मिल्कियत आहे। इन ॻाल्हि ते सिंध हुकूमत खे करणु घुरिजे असर्ट, जेको बदकिस्मती सां हुन न कयो आहे। पीपल्स पार्टीअ जे दौर में थर एनर्जी ऐं कोल बोर्ड जेको ठहियो, उन में बग़ैर कंहिं सबब जे हिननि वफ़ाक़ी इदारनि जा माण्हू मेंबर करे छॾिया। बिल्कुलु। नतीजे में हाणे उते डॉक्टर समर मुबारकमंद बि वेठो आहे, उन में वापडा जो बि हाणे शेयर अची वियो आहे, ऐं पोइ तव्हां ॾिसो त वफ़ाक़ जो हिकिड़ो अणलिखियो कब्ज़ो उन ते हाणे थिए पिए थो। सही। टैरिफ बि हू तय कनि, मतिलबु बेनज़ीर साहिब जे दौर में जॾहिं हिकिड़ो मुआदो थियो, तव्हांखे यादि हूंदो, चीनी कंपनी सां, उहो पोइ बाद में जेको नवाज़ शरीफ़ जे ॿिए दौर में केटी बंदर वारो, तॾहिं बि टैरिफ जा मामला वफ़ाक़ पे तय कया। बिल्कुलु। प्रोजेक्ट सिंध जो हुयो, केटी बंदर डेवलपमेंट सिंध जो प्रोजेक्ट हुयो। बिल्कुलु। सो ख़ैर हाणे कोयले सां इहा ई ट्रीटमेंट आहे। हाणे सिंध गवर्नमेंट पुठियनि 5 सालनि में बज़ाहिर त वॾी तव्हां कॉस्मेटिक तेज़ी पे ॾिठी, हीउ पियो थिए, हू पियो थिए, कॉन्ट्रैक्ट पिया अवॉर्ड थियनि, हेतिरा मेगावाट जो हुन ते लॻंदो। वेयर इज़ द रिज़ल्ट? 5 सालनि में तव्हांखे सरफेस ते रिज़ल्ट केतिरी थी नज़र अचे? न, पावर हाउस त तॾहिं लॻंदो जॾहिं ॿिया जेके वसीला उते खपनि, पाणी खपे, रोड। मां उहो ई थो चवां न, पावर हाउस हवा में त न लॻंदो। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि आहे त पहिरें पॉलिटिकल क्वेश्चन त रिज़ॉल्व कनि, बाबा पावर हाउस लॻंदो, बिजली ठहंदी, मूंखे इहो ॿुधायो त उन ते राइट कंहिंजो हूंदो। आउं त सिंध जे हिकिड़े रहवासी जे हैसियत में सभ खां पहिरें सादो बुनियादी सुवाल थो पुछां। मां गैसिफिकेशन टेक्निकलिटी डॉक्टर समर मुबारकमंद सां पोइ ॻाल्हाईंदुसि। पहिरियों सुवालु इहो आहे त जेको कुझु तव्हां हिन मां प्रोड्यूस करणु वञो था, उन मां मूंखे छा मिलंदो? बिल्कुलु। उन ते नौकरियुनि जे छा मिलंदो, उते ज़मीनुनि ते कंहिंजा राइट्स थींदा, उते जे माहौलियात जो छा थींदो, उन मां ॿिया जेके बेनिफिट्स अक्रू थियणा आहिनि, घणा तव्हां उते ट्रेनिंग सेंटर लॻाया आहिनि, घणा तव्हां हुनरमंद माण्हू पैदा कया आहिनि, सुभाणे जॉब्स कंहिंखे मिलंदियूं। हितां तव्हां जॾहिं ट्रांसमिशन लाइन में बिजली वेंदी त उहा बिजली कंहिंजी मिल्कियत हूंदी, उनजा टैरिफ केरु तय कंदो, उन मां सिंध खे कहिड़ी स्पेशल सब्सिडी या बेनिफिट मिलंदो, छा का इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी, सिंध खे सस्ती बिजली मिलंदी, छा मिलंदो? बिल्कुलु। सो इहे बुनियादी सवाल तय थिया कोन्हनि। मां सम्झां थो त जेसिताईं इहे सुवाल तय नथा थियनि, फ़नी सुवाल तय थी बि वञनि, त मुंहिंजो अंदेशो इहो रहंदो त जेकॾहिं इन कोल मां सुभाणे रिसोर्स डेवलप थी बि वञे,
बिजली जनरेट थी बि वञे, मूंखे बहैसियत सिंध जे रहवासी छा मिलंदो, इहो सुवाल जेसिताईं तइ नथो थिए त मुंहिंजा ख़दशा उन ते बरक़रार रहंदा। सही न, पर हाणे ॾिसो इहो सुवाल त वाक़ई तइ थियणु खपे, पर डॉक्टर समर मुबारक मंद खे पाण ॾिठो पीपल्स पार्टी गवर्नमेंट जे दौर में 2-2.5 अरब रुपया मिलिया, पर उन मां हेसि ताईं का हिकिड़ी ज़रे जेतिरी शइ बि साम्हूं कोन्हे आई, त उहे 2-2.5 अरब रुपया कहिड़े खूह खाते में विया, उनजो को हिसाब किताब अॼु ताईं कोन्हे थियो। सिंध गवर्नमेंट जेको 5 साल तव्हां पाण ज़िक्र कयो त डोड़ लॻी पई, कॾहिं हू शइ पई थिए कॾहिं हू शइ पई थिए, पर अमली तौर ते मैदान में जॾहिं पाण हलूं था थर मिठी वारे पासे, असांखे त का शइ नज़र नथी अचे। ऐं पाणी त ज़रूरी आहे कोयले कढण लाइ, उहे नहर आणणी हुई उन लाइ बि अञा ताईं त फंड ई असांखे नज़र नथा अचनि। ॾिसो, कोयले जी जेका डेवलपमेंट आहे उहो हिकिड़ो पूरो पैकेज आहे। सिर्फ़ु गैसिफिकेशन मतिलबु हिकिड़ो कंपोनेंट तव्हां सेल आउट कंदो, हिकिड़ो कंपोनेंट आउटसोर्स कंदो त उन सां बिजली ठही वेंदी छा? सही, पूरो हिकिड़ो पैकेज आणणो पवंदो न। सो जेकर हिकु लम्हे लाइ सियासी सवाल पासे ते बि रखूं, तव्हां सिर्फ़ु पुठियनि 5 सालनि में असां ई तव्हां ॾिठा आहिनि वज़ीरनि जा बयान, सही, हीउ दुबई ठही वेंदो, हीउ इनकलाब अची वेंदो, हिते खीर जूं नहरूं वहंदियूं, हिते हीउ थींदो। तव्हांजो सुवाल त प्रोडक्ट आहे किथे, उन मां हींअर ताईं छा थियो आहे, माण्हुनि खे कुझु ॿुधायो, हर शइ हिते क़ौमी मफ़ाद जे नाले ते कपिड़े में वेड़े लटे में ढके रखी छॾियो, कंहिंखे सिंध में ख़बर कान्हे। मां तव्हांखे ॿुधायां त इवन जेके हुकूमत जा वज़ीर, उन्हनि मां घणनि खे ख़ुदि ख़बर कान्हे त कोयले ते कमु केतिरो थियो आहे, डेवलपमेंट छा थी आहे, कहिड़ी स्टेज ते पहुती आहे, पब्लिक इंफॉर्मेशन आहे कोन। समर मुबारक मंद साहिब खे तव्हां घणा पैसा ॾिना, छा हुनजा TOR हुया, छा हुनखे प्रोडक्ट ॾियणी हुई, केतिरो हुन अचीव कयो आहे, कंहिंखे का ख़बर कान्हे। बिल्कुलु। हिकिड़ो तव्हां थर कोल एंड एनर्जी बोर्ड ठाहियो आहे, आख़िर उहो कंहिंजे वारो जवाबदार, उहो कंहिंखे आख़िर बुनियादी तौर ते सिंध जे माण्हुनि खे त पतो पए न जंहिंजी इहे वेल्थ आहे। उनखां पोइ इहो चवनि था हाणे असांखे वधीक पैसा खपनि। मां सम्झां थो सरकारी जेके प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, कुझु प्रोजेक्ट्स जी जेस्टेशन पीरियड वॾो हूंदो आहे, कोयले जी डेवलपमेंट असां सम्झो रहिया शायदि साल 2 सालनि जो ईअं कमु कोन्हे, पर जेको हिकिड़ो तासुर ॾिनो हुयो पुठी गवर्नमेंट में त शायदि 2-4 सालनि में हिते को 5-10 हज़ार मेगावाट हाणे बिजली पैदा थियणु लॻंदी ऐं ट्रांसमिशन लाइन में फ्लो कंदी, इहो अनरियलिस्टिक हुयो, इहो हिकिड़ो हाइप क्रिएट थी वई। बिल्कुलु। हाणे असां मां कंहिंखे बि ख़बर कान्हे, कुझु इहो चयो त कुझु त पहिरीं इहे ख़बरूं बि आयूं पए त भई हू जेको गैसिफिकेशन जो पूरो प्रोसेस आहे उहो रिज़ल्ट लेस आहे। हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू इहो आहे। आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां इंटरनेशनली रिकग्नाइज़ साइंटिफिक बॉडी खां पहिरें त हुनजी टेक्निकल फिज़िबिलिटी ठहिरायो। डॉक्टर समर मुबारक मंद जेको कुझु चए थो उन ते कई माण्हुनि जा सीरियस रिज़र्वेशन्स आहिनि। हू सम्झनि था त हीउ हिकिड़ो हवा में पूरो प्रोजेक्ट अॾे हिननि खे कहाणियूं ॿुधाए हिकिड़ो वॾो पैसो सिंध जो हिन ते इन्वेस्ट पियो करायो। घणा माण्हू त इहो ई था चवनि था आगा वकार जीअं पाणी ते गाॾी हलाइण जो हिकिड़ी दवा कई, इन क़िस्म जी दवा आहे डॉक्टर समर मुबारक मंद जी। इहो कंसर्न मौजूदु आहे ऐं इहो आम माण्हुनि जो कंसर्न कोन्हे, इहो लिखियल पढ़ियल साइंटिस्ट जेके उन फील्ड जा माण्हू आहिनि उन्हनि जो कंसर्न आहे। सो जॾहिं हिकिड़ो एॾा सीरियस क्वेश्चन मार्क निकिरे प्रोसेस ते त सभ खां पहिरीं तव्हां उनजी ऑथेंटिकेशन करायो। दुनिया में डॉक्टर समर मुबारक मंद खां वधीक बि जेके पढ़िया लिखिया साइंसदान ॼाणू माण्हू वेठा हूंदा, कोयलो इंडिया बि डेवलप कयो आहे, चाइना बि डेवलप कयो आहे, उनजा इन्वायरमेंटल कंसर्न्स बि हूंदा आहिनि। हिकु ॻाल्हि सम्झणु घुरिजे त कोयले जी डेवलपमेंट को सादो सूदो कमु न आहे, उनजा ॿिया कई रिस्क फैक्टर बि आहिनि। बिल्कुलु। उन सॼे जी का फिज़िबिलिटी ठही हुजे, जेके हू कंसेप्ट खणी आयो आहे उनखे कंहिं वे कयो आहे, कंहिं उनखे प्रोसेस कयो आहे। सिंध कैबिनेट त एक्सपर्ट कान्हे जो उन ते तइ ॾिए, काइम अली शाह साहब या ॿिया जेके वज़ीर साहब आहिनि उहे तइ कनि त समर मुबारक मंद जो फार्मूलो ठीकु आहे, अचो त सुभाणे खां गैस पैदा करियो हिन मां, या सुभाणे हिन खां बिजली पैदा करियो। पहिरें त का टेक्निकल ऑथेंटिकेशन त थिए न। तव्हां ईअं वञो था बिलियंस ऑफ रुपीज़ पंप कंदा ऐं सीरियस रिज़र्वेशन ॿिए पासे टेक्निकल माण्हुनि जूं, त इन सॼे में मसइलो छा थींदो। हाणे हींअर नई हुकूमत ख़ुदि इहा साॻी लाइन वरिती आहे त बाबा कोयलो 200 सालनि जो आहे, इहे सॼी पॉलिटिकल स्टेटमेंट्स असां ॿुधूं पिया। बिल्कुलु। कंहिं वटि बि सॉलिड जवाबु कोन्हे त आख़िर तव्हां हुनखे डेवलप कंदो कीअं। मां तव्हां हुन ॻाल्हि तां वापसि थो अचां, बहसियत सिंध जे माण्हुनि जे या सिंध जे हुकूमत जे पहिरियां पॉलिटिकल सुवाल रिज़ॉल्व थियणु घुरिजनि। हीअ सभु फ़नी मामला पोइजा आहिनि। हीअ मिल्कियत सिंध जी आहे, सिंध जे माण्हुनि जी आहे। सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदगी थी करे, उहा पहिरें हिन ते पंहिंजी ओनरशिप असर्ट करे, उहा तइ करे, उहो पंहिंजो हुनजो पंहिंजो प्रोजेक्ट आहे। वफ़ाक़ खां असांखे पैसा घुरण जी ज़रूरत कान्हे का, सिंध गवर्नमेंट जो प्रोजेक्ट आहे, उहा बिल्ड करे। गुल्फ़काराबाद जहिड़े फालतू प्रोजेक्ट्स तव्हां हेॾा पैसा रखी था छॾियो, उहे प्रोजेक्ट्स तव्हां हिन जे एनर्जी डेवलपमेंट ते लॻायो। अचो, इहो त हिकिड़ो ऑप्शन आहे, पर सिंध में एनर्जी डेवलपमेंट जा ॿिया ऑप्शन्स आहिनि। सिंध में तमामु स्ट्रॉन्ग विंड कॉरिडोर मौजूदु आहे, सिंध में सोलर एनर्जी जा ऑप्शन्स मौजूदु आहिनि। हाणे एनर्जी बास्केट खे डेवलप करण लाइ पहिरें त का कॉम्प्रिहेंसिव को मास्टर प्लान ठहे, का स्टडी थिए, ही बिट्स एंड पीसिस में 2 रतियूं हेॾां 2 रतियूं होॾां, ईअं थोरे मामला हलंदा आहिनि। सो ही पहिरें त तव्हां हुनजो इशू खे कॉम्प्रीहेंड कयो, हुनजो को पूरो पैकेज डेवलप कयो,
पूरी एनर्जी बास्केट खे डिफाइन करियो सिंध में पाणीअ ते बिजली ठाहिण जा किथे मौक़ा मौजूदु आहिनि उन्हनि जी बि स्टडीज़ थियल आहिनि स्मॉल डैम्स जी हिकिड़ी ॻाल्हि थी स्मॉल डैम्स ख़ुदा ॼाणे केॾांहुं विया अलाए केतिरो पैसो हुननि ते इन्वेस्ट थियो आहे नए गाज ऐं ॿिया इहे सभु ॿिया कई प्रोजेक्ट जेके उनजी फिज़िबिलिटीज़ ठहियूं कारूंझर में ठहण जे लाइ खीरथर ते ठाहिण जे लाइ ख़बर न आहे उहे किथनि हिकिड़ो स्मॉल डैम्स जी हिकिड़ी पूरी ऑर्गेनाइज़ेशन डेवलप थी पब्लिक सेक्टर में बिल्कुलु सिंध जे माण्हुनि खे बहसियत सिंध जे माण्हुनि जो मूंखे अञा ताईं ख़बर कान्हे तूं डैम्स किथे ठाहिनि बेनिफिट घणो पिया ॾियनि घणा हज़ार एकड़ ज़मीन हुन ते आबाद थी वई आहे घणनि माण्हुनि जी पॉवर्टी ख़तमु थी वई आहे दैट्स नो रिज़ल्ट रिटॉरिक चलो नसीर साहब टाइम थियो आहे ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां मोटी अची असां वरी ॻाल्हाईंदासीं सिंध जे लोकल गवर्नमेंट वारे नए निज़ाम ते बि हींअर जेका नसीर साहब सभिनी खां अहम ॻाल्हि कई आहे उहा इहा आहे त सिंध में जेके कोयले जे जा ज़ख़ीरा आहिनि जेके कारे सोन जा ज़ख़ीरा आहिनि उहे ज़ख़ीरा ॿाहिरि कढण खां अॻु में इहो ज़रूरु तइ थियणु खपे त उन ते मिल्कियत कंहिंजी हूंदी छो त आइन मूजिबि आइन जा जेके मुख़्तलिफ़ लिस्टूं आहिनि जिन मां कंकरंट लिस्ट ख़तमु थी वई हाणे फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट पार्ट 1 ऐं पार्ट 2 मौजूदु आहिनि आइन में पर उन्हनि में कोयलो शामिलु न आहे त आइनी तौर ते इहा मिल्कियत सूबे जी आहे ऐं इहो हक़ मिल्कियत जेको आहे उहो असांखे हासिलु करिणो पवंदो उहो हासिलु करण खां पोइ ई इन्हनि ज़ख़ीरनि खे हथु लाइणु खपे असां सां गॾु रहजो अचो था नंढी ब्रेक खां वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में हाणे असां ॻाल्हाईंदासीं सिंध में मकानी निज़ाम ते नसीर साहब जॾहिं हिकिड़ो निज़ाम ॾिनो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत MQM सां गॾिजी उन ते ज़ाहिर आहे सॼी सिंध जे असांजा वंदनि तमामु घणो एहतिजाज कयो तमामु घणो उन ते लिखियो ऐं ज़ाहिर आहे सिंध जी कॉम्प्रेस दुरिन सिविल सोसाइटी उन ते एहतिजाज कयो ऐं आख़िर में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत खे चूंडुनि खां अॻु में मजबूर थी उहो निज़ाम वापसि वठिणो पियो हिन हुकूमत में जीअं ई इक़्तिदार में आई पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में हुननि 1979 वारो निज़ाम ॿीहर बहाल करे छॾियो आहे हाणे कुझु माण्हू चवनि था त उहो जेको निज़ाम आहे उहो बि आइडियल निज़ाम कोन्हे उन में कुझु तब्दीलियूं थियणु खपनि ओवरऑल मकानी निज़ाम सभु चवनि था त मकानी निज़ाम हुजणु खपे हेठि लेवल ताईं ग्रास रूट लेवल ताईं माण्हुनि खे जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ ज़ाहिर आहे सूबाई असेंबलियूं ऐं क़ौमी असेंबलियूं उहो किरदारु अदा नथियूं कनि तंहिं करे मकानी निज़ाम हुजणु खपे कहिड़ो हुजणु खपे उन ते इख़्तिलाफ़ राय अञा ताईं मौजूदु आहे 1979 वारो निज़ाम जेको बहाल कयो हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हां सम्झो था त उहो ठीकु आहे या उन में के तब्दीलियूं हाणे थियणु खपनि ॾिसो ॿ सुवाल आउं बुनियादी तौर ते पहिरें ॿ ॻाल्हियूं करणु चाहींदुसि हिकिड़ो त मकानी हुकूमतुनि जे वजूद खां सवाइ जमहूरियत हमेशह नामुकमल रहंदी सही इहो बाद जो डिस्कशन आहे त उन जी शिकिल छबीह कड़ी हुजे पर हीअ जेके सूबाई स्ट्रक्चर आहे इहा ख़ुदि हिकिड़ी ॿी सेंट्रलाइज़ेशन आहे पाणीअ जो कनेक्शन खपे TMA खे रोड साफ़ु करिणो आहे हुन लाइ ॿुहारा वठणा आहिनि काइंड ऑफ दीस थिंग्स इहे सभु लोकल बॉडीज़ जी वेठी मिनिस्ट्री हुनखे डायरेक्ट डील करे 20,000 एक्स्ट्रा माण्हू भर्ती करे छॾियनि पुछण वारो केरु कोन्हे को बिल्कुलु मकानी इदारा डायरेक्टली जेका कीअं चइबो आहे डोर स्टेप सर्विस डिलीवरी घर जी चांवठ ताईं माण्हुनि खे ख़िदमतूं पहुचाइनि सॼी दुनिया में मञियल सिरिश्तो मकानी इदारनि जो आहे उहो कंहिं न कंहिं शिकिल में पहिरीं ॻाल्हि त हुजणु घुरिजे सही सो जॾहिं असां तकरारी मकानी निज़ाम जी मुखालफ़त में लिखियो या ॻाल्हायो पिए त उनजो क़तन मक़सदु इहो कोन हो त निज़ाम ई न हुजे सही ॿियो त जॾहिं असां तकरारी मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु स्ट्रगल पे कई त उनजो बिना मतिलबु इहो कोन हो त 1979 जो निज़ाम आइडियल आहे उहो बहाल कयो सही 1979 जो जेको निज़ाम आहे सभिनी खे ख़बर आहे त उहो हिकिड़े डिक्टेटोरियल रिजीम में आयो ऐं हिते असां वटि बदकिस्मती इहा रही आहे त जॾहिं जमहूरियतूं अचनि थियूं त उहे इक़्तिदार जी हेठी सतह ते मुंतक़िली नथियूं कनि छो त जेके MPMN साहिबान वेठा हुनखे पंहिंजो उताकुन हलाइण जो ऐं पावर सेंट्रलाइज़ेशन जो एॾो शौक़ु आहे उहे रुॻो चाहिनि था त वफ़ाक़ खां सूबे ताईं जमहूरियत अचे पोइ उन खां हेठि न लहे बिल्कुलु हर को पंहिंजे इलाइक़े जो बादशाह लॻो वेठो पंहिंजे इलाइक़े जो बादशाह हुजे हर सूबाई हेडक्वाटर में हिकिड़ी इस्लामाबाद ठहियलु हुजे ऐं हर ज़िले में हिकिड़ो सूबाई हेडक्वाटर वांगुरु ताक़त जा मर्कज़ ठहियलु हुजनि इहो उन्हनि खे मॉडल सूट पे कयो ख़ैर हाणे 1979 जो जेको मकानी निज़ाम आहे उनजी जेका ख़राबी आहे सा आहे त उन में जेका एग्जीक्यूटिव आहे जेका डिस्ट्रिक्ट जी एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी आहे उन वटि स्ट्रांग पावर आहे उहा अवाम जी नुमाइंदा मशीनरी कान्हे का बिल्कुलु सभु इख़्तियार कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर्स वटि आहिनि इफेक्टिवली ब्यूरोक्रेसी सिस्टम थियल आहे उहा हाणे मुदे ख़ारिज आहे दुनिया सॼी मां उनजी तॾावेड़ थी वई तव्हांखे इलेक्टेड माण्हू खपनि एग्जीक्यूटिव जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे सो इहो पासो जेकर मुशर्रफ जे मकानी निज़ाम खे खणिजे ॾिसो टोटेलिटी में न को शयूं सुठियूं आहिनि न को ख़राबु आहिनि
असांजो पॉइंट ऑफ डिसएग्रीमेंट इवन मुशर्रफ जे निज़ाम ते या ही जेको बिटो तकरारी निज़ाम मुतारिफ़ थियो उन ॿिन्ही ते छा हुयो? उन ॿिन्ही ते इहो त सिंध जे अंदरि वाज़े तौर ते ॿ मुख़्तलिफ़ निज़ाम पे हलिया। असां था चऊं त सिंध खे हिकिड़े फेडरेटिंग यूनिट तौरु ट्रीट करियो ऐं ठीकु आहे मेट्रोपॉलिटन जे सर्विसिस जो ढांचो ॿियो थींदो आहे। सही। पर जेके माण्हू लंडन ऐं न्यूयॉर्क जा मिसाल ॾियनि था त उते त पुलिस बि हुनजे मातहत हूंदी आहे, उते त रेवेन्यू बि हुनजी मातहत हूंदी आहे, त हुन में सम्झणु घुरिजे त उहे 200-300 सालनि जूं इस्टेब्लिश्ड डेमोक्रेसीज़ आहिनि। उते लिसानी ग्रुप ऐं हथियारबंद ग्रुप ऐं दहका पखणींदड़ टेररिस्ट ग्रुपनि जा कब्ज़ा कोन्हनि के। उते लिसानी बुनियादनि ते ख़िदमतुनि जी फ़राहमीअ जा फ़ैसिला नथा थियनि। सही। उते डेमोक्रेसी जेका सिर्फ़ु इलेक्टोक्रेसी न आहे, उहा पंहिंजे पूरे स्पिरिट ऐं रूह सां मौजूदु आहे, जेका समूरा फ़ैसिला मेरिट ते अवाम जे ख़िदमतुनि लाइ कंदी आहे। जंहिं ॾींहुं एॾी मेच्योर तव्हां वटि जमहूरी स्ट्रक्चर अची वञे त जी बिस्मिल्लाह मेट्रोपॉलिटन लाइ तव्हां अलॻि निज़ाम ठाहे छॾियो, को मसइलो कोन्हे। सही। हींअर प्रॉब्लम छा आहे? हींअर जॾहिं तव्हां कराचीअ खे सेपरेट था ट्रीट करियो त कराची सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेटिवली मेट्रोपॉलिटन कोन्हे, कराचीअ जे अंदरि हिकिड़ो शदीद लिसानी टकराव मौजूदु आहे। बिल्कुलु। ऐं मूंखे हिकिड़ी धुर जी ते ॻाल्हि नथो करियां, कराचीअ में हर धुर पंहिंजा एडमिनिस्ट्रेटिव कब्ज़ा करण जी ख़्वाहिश थी रखे। तव्हां उते ॾिसो, हाणे हिकिड़ी धुर कान्हे, पहिरियों त हिकिड़ी MQM हुई, हाणे पॉकेट्स विराया पिया आहिनि। कराची जे अंदरि मुख़्तलिफ़ मिलिटेंट ग्रुप्स जे अंदरि कराची हाणे यरगमायल आहे। कंहिं हिकु धुर वटि कराचीअ जो मुकमल एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल वञण जो मक़सदु आहे त बाक़ी ॿियूं समूरियूं धुरियूं उन जे ख़िलाफ़ु हथियारबंद कैंपेन खे तेज़ करे छॾींदियूं। सही। छो त बैलेंसिस कोन रहंदा हाणे, भली कंहिं बि धुर खे मिले। मां अगेन रिपीट थो कयां त हिते कंहिं हिकु धुर जो हाणे मसइलो न रहियो, हिते 3-4 वॾियूं मिलिटेंट धुरियूं ऑपरेट थियूं कनि। तव्हां कराची जी एडमिनिस्ट्रेशन हुन मां जंहिंखे बि ॾींदो उहो बाक़ी ॿियनि खे डिस्क्रिमिनेट कंदो। सही। सो पंहिंजे मौजूदा शिकिल में कराचीअ खे यूनिक शिकिल तौरु ट्रीट करणु लोकल बॉडीज़ में दिस इज़ हाईली अनफेयर। इहो न थियणु घुरिजे। सेफ तरीक़ो इहो आहे त तव्हां लोकल बॉडीज़ खे हिकिड़े सॉफ्ट नमूने सां इंट्रोड्यूस करायो ऐं पहिरें मरहले ते सिर्फ़ु बेसिक म्यूनिसिपल सर्विसिस उनखे ॾियो। बेसिक म्यूनिसिपल सर्विसिस ॿिए कंहिं खां असां नथा चऊं। जेको शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे 2008 जी इलेक्शन लाइ जेको मंशूर ॾिनो हुयो, उन में बुनियादी सर्विसिस लोकल बॉडीज़ जूं शहीद बीबी डिफाइन करे वई हुई। सही। ऐं उन में इहे ई बेसिक सर्विसिसूं जेके म्यूनिसिपल इदारा ॾींदा आहिनि, सॼी दुनिया में ॾींदा आहिनि। त जेकर उन जे बेसिस ते उहो निज़ाम मुतारिफ़ थिए ऐं कराचीअ जे अंदरि असांखे ख़बर आहे त डिस्ट्रिक्ट्स मौजूदु आहिनि। कराचीअ जे अंदरि ही टाउन वारो सिरिश्तो पोइ आयो, उन जे पुठियां हिकिड़ा पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्स हुआ, उहे उन्हनि जूं बाउंड्रीज़ खणो त अननेचुरल तरीक़े सां ठहियल आहिनि। दुनिया खे ख़बर आहे। बिल्कुलु। उहे पॉलिटिकली मोटिवेटेड हुयूं। जंहिं तरह उन्हनि खे हिक खां ॿी कुंड ताईं लीकूं छिके कढियो वियो, उहो लिसानी बुनियादनि ते कढियो वियो हुयो। त उहो सॼी हिकिड़ी जेका टिपसाट हुयो उहो मेरिट ते हुयो ई कोन। न, तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त कराची जा 5 ई ज़िला बहाल कजनि। एग्ज़ैक्टली। ऐं उन जूं डिस्ट्रिक्ट काउंसिलूं बहाल थियनि ऐं उन जे बेसिस तव्हां उन्हनि खे बि बेसिक उहे ई राइट्स ॾियो जेके म्यूनिसिपल सर्विसिस जा थींदा आहिनि। ऐं पोइ कराचीअ जो मेयर या नाज़िम जेको बि चओसि उहो सुपरवाइज़ करे त बेसिक कम्यूनिटीज़ ठीकु थी वञनि। बाक़ी जेके वॾा मसइला आहिनि, लैंड रेवेन्यू जो इशू आहे, पुलिसिंग जो इशू आहे, तंहिंमें तव्हांजी न्यूट्रल जेका इलेक्टेड प्रोविंशियल गवर्नमेंट आहे उनजी अथॉरिटी हुजे। सही। ऐं जेको कराची जे ज़िलनि में जेको निज़ाम हुजे सॼी सिंध में बि उहो सेम निज़ाम हुजे। एब्सोल्युटली साॻियो। भले पोइ मुशर्रफ वारो हुन में मिक्स कजे, 1979 वारो हुजे, या हुन में अञा के सॼी दुनिया में जेके तजुर्बा थिया आहिनि उहे साम्हूं रखी कुझु ॿियूं तब्दीलियूं आणजनि। मां त हीअं थो सम्झां बुनियादी तौर ते हिकिड़ो त जेको सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो कंसेप्ट हुयो उहो सॼो पॉलिटिकल मुंहिंजो न एथनिकली मोटिवेटेड। बिल्कुलु। तव्हां उन खां जान छॾायो ज़ियालक जे दौर जो जेको 79 जो स्ट्रक्चर आहे उनजो हिकिड़ो पार्ट इहो ठीकु आहे त बाबा डिस्ट्रिक्ट काउंसिल्स मौजूदु आहिनि। ठीकु आहे। उन जे ॿिए पार्ट सां इख़्तिलाफ़ आहे त उते पावर जेके ब्यूरोक्रेसी वटि आहिनि उहे तव्हां ट्रांसफर करे छॾियो इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव। सही। मेयर खे या चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल उहे भली पोइ मेयर वेयर चूंडनि जेको तरीक़ो थींदो आहे। बिल्कुलु। ऐं सो न उन जे पुठियां ॿी डिस्टार्शन थी। मिसाल तव्हां हैदराबाद जी पुराणी सॼी शिकिल टोड़े छॾी, उन जे पुठियां छा फैक्टर हो सभिनी खे ख़बर आहे, आलम आशिकार ॻाल्हि आहे। तव्हां उनखे पंहिंजे नेचुरल शिकिल में आणियो ऐं उनखे तव्हां ॾिसो सिंध जी जेका पॉलिटिक्स आहे उन सां तव्हां उनखे ठहिकायो। उन निज़ाम खे बुनियादी ऑब्जेक्टिव हिकिड़ो हुजणु घुरिजे त जेको बि निज़ाम अचे उहो सिंध में लिसानी टकराव खे वधाए न पर ब्रिज करे। माना जीअं कराची में अॻु में हुयो त 5 ज़िला हुआ, 5 ज़िलनि जूं काउंसिलूं गॾिजी मेयर चूंडियूं हुयूं। ईअं ई हैदराबाद में बि टनो मामद ख़ान, मटियारी, टनो लयार, हैदराबाद
इहे गॾिजी मेयर चूंडनि हैदराबाद जो पुराणो हैदराबाद जेकर बहाल थिए आइडियली, हाणे मूंखे ख़बर न आहे त छो त हाणे त जेको न बहाल नथो थिए तॾहिं बि डिस्ट्रिक्ट त मेयर चूंडे सघनि थियूं न हैदराबाद जो, जीअं कराची में आहे। अञा पर कराचीअ जा सभई ज़िला कराचीअ जो पार्ट आहिनि न, जी कराचीअ जे मेट्रोपॉलिटन जे अंदरि 5 ज़िला आहिनि। हाणे हिननि हैदराबाद टंडो मोहम्मद खान टंडो लाइ कंहिं हिकिड़ी मेट्रोपॉलिटन जो हिसो न रहिया आहिनि, उन्हनि खे हिननि दारोदार न उन्हनि खे मेट्रोपॉलिटन जी त हाणे हैसियत त ॾेई सघनि था न, डिस्ट्रिक्टदार हुजनि, मेट्रोपॉलिटन जी हैसियत कराची वांगुरु ॾेई सघिजे थी। मां त इहो थो चवां त ठीकु आहे, जेकर हींअर पॉलिटिकल वरी टकराव खां बचण जी ॻाल्हि करियूं त उन्हनि खे जेकर एग्ज़िस्टिंग शिकिल में बि हिकु डिस्ट्रिक्ट जो यूनिट ॾियो, बिल्कुलु जीअं उहे आहिनि, पर डिस्ट्रिक्ट काउंसिल जे थ्रू उन्हनि खे उहे ई तव्हां बेनिफिट्स ऐं इख़्तियार ॾियो जेके बाक़ी सॼी सिंध जे ज़िलनि खे ॾियो था। बिल्कुलु हाणे मूंखे ॾिसो न, ख़्वाहिशूं हिकिड़ी शयूं आहिनि, प्रैक्टिकल मसइला आहिनि। प्रैक्टिकल इहो आहे त हाणे हीअ जेके ज़िला असां वापसि करण जी ॻाल्हि करे हैदराबाद पुराणे खे बहाल करण जी ॻाल्हि कयूं त हाणे हुन में मुशरफ थोरे रुकावट आहे, सही रुगो MQM थोरे रुकावट आहे। हाणे त ख़ुदि जेके उते जा रहिस वॾेरा आहिनि उन्हनि जा ज़िला त जागीरूं आहिनि न साईं। हाणे उहे बि तव्हांखे न थियणु ॾींदा, पर हाणे उहो जेसि ताईं थियो नव मण तेल गर थिए इरादा न चए, ऐं चवंदो तेसि ताईं हिकिड़ो रीज़नेबल सोल्यूशन कढो, तव्हां मेरिट जे बुनियाद ते उन्हनि खे काउंसिल्स खे बहाल कयो, डिस्ट्रिक्ट काउंसिल्स खे, उहे ऐं बेसिक सर्विसिस खां फ़िलहाल वधीक रोल न ॾियो। जेसि ताईं सिंध जे अंदरि ही एथनिक पोलराइज़ेशन मौजूदु आहे, उते जंहिं बि हिकु धुर खे तव्हां इन क़िस्म जो पावर ॾींदो, उहो ॿी धुर खे डिस्क्रिमिनेट करे सघे थी। एंड ऑब्जेक्टिव 2 हुजणु घुरिजनि, जेको बि तव्हां निज़ाम आणियो, हिकिड़ो त सिंध जे माण्हुनि खे बिना लिसानी तफ़रीक़ जे, जेके बि सिंध जा बाशिंदा ऐं रहवासी आहिनि, मां हुन में ग़ैर क़ानूनी माण्हुनि खे सिंध जो रहवासी नथो सम्झां, जेके लीगली बोनाफाइड सिंध जा रहवासी आहिनि, तिन खे बुनियादी शहरी सहूलतूं उहे मिलणु घुरिजनि, इफेक्टिवली मिलनि, उहे अकाउंटेबल बि हुजनि। ऐं ॿियो पासो इहो आहे त उहो सिरिश्तो लिसानी छिकताण वधाइण बजाए उन छिकताण खे घटाइण जे कमु अचे। जेकर अहिड़ो निज़ाम जेको तव्हां ॾिसो पीपुल्स पार्टीअ जे दौर में आयो, उन माॻे लिसानी टकराव पे पैदा कयो, उन कहिड़ी सर्विस पे कई सिंध जी, छा मिले आहे उनखे सिंध मां। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन्हनि शयुनि खां बचण जी ज़रूरत आहे। मकानी निज़ाम उहो आणियो जेको सिंध जे माण्हुनि जे घणाईअ जे मफ़ाद वटां। अच्छा, माज़ी जा तजुर्बा बि असां ॾिसूं था, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध में, पाकिस्तान पीपुल्स पार्टी वरी कोशिशि करे पई त असां MQM खे शामिलु करियूं सूबाई हुकूमत में, उन लाइ MQM रेफरेंडम करायो, उन जा नतीजा अञा ताईं साम्हूं न आहिनि आया। ओवरऑल तव्हांखे लॻे छा थो त हिन सूरत हाल में जेको माज़ी जा तजुर्बा सभिनी सियासी हुकूमतुनि जा असांजे साम्हूं आहिनि, त को मकानी इदारनि जी का चूंड तव्हांखे नज़र अचे थी त के हीअ हिन वक़्तु जेका जमहूरी हुकूमत आहे, मरकज़ में हुजे, सूबनि में हुजे, ख़ुदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, उहो संजीदा आहे त को असां चूंडूं करायूं ऐं आवाम जा चूंडियल नुमाइंदा अचनि जेके अची उन्हनि जी ख़िदमत कनि? ॾिसो, जेका सूरत हाल हिन वक़्तु आहे उन में त मूंखे सिंध में इहो अमल हाणे ॾाढो ॾुखियो पियो थो लॻे। उन जा 2 सबब आहिनि। हिकिड़ो इहो त सिंध में कंसेंसस सां को पॉलिटिकल आई मीन मकानी निज़ाम एग्री थिए, उहो हाणे ॾाढो ॾुखियो पियो थो लॻे। हिकिड़ो उन जा 2 सबब आहिनि। हिकिड़ो सबब इहो आहे त पीपुल्स पार्टीअ जेको ॿिटो निज़ाम आंदो हो, उहो हाणे जेतोणीकि उन्हनि उहो वापसि त वठी छॾियो अवामी दबाव खां पोइ, ठीकु आहे, बिल्कुलु ज़हन में रखणु घुरिजे सिंध जे माण्हुनि जी मज़ामत खां पोइ वापसि वरितनि। उहो जहिड़ो बि हुयो, उन में पीपुल्स पार्टीअ हिकिड़ी ग़लति बेंच मार्किंग करे छॾी। हे ईअं आहे त मां अॼु तव्हांखे चवां त तव्हांजी सुभाणे खां तव्हांजी पघार 25,000 हूंदी, तव्हां अॼु खां मूंखे जॉइन कयो, ऐं महीने खां पोइ चवां त यार हाणे पाण नओं मुआदो था कयूं, तूं 12,000 ते अची, ॾाढो ॾुखियो थी थो वञे। बिल्कुलु 12 खे 13 करणु सवलो आहे, 25 खे 20 कराइणु ॾुखियो आहे। पीपुल्स पार्टीअ ग़लति रिवायत जो बुनियादु विझी इन मसइले खे इंघाए ऐं कॉम्प्लेक्स करे छॾियो आहे। जेकर उन वक़्तु उन सियासी मुहिम जोई में न पवनि हा, ऐं बजाए इस्लामाबाद मां हितां वायसराय वञी ऐं राति जो 3 बजे गवर्नर हाउस में वेही सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइनि हा त असां तव्हां लाइ हीउ निज़ाम चूंडियो आहे, उन जे बजाए जेकर हू सेंसिबल तरीक़ो इस्तेमालु कनि हा त पोइ हीअ जेके बॉटल नेक्स अॼु आहिनि शायदि उहे न अचनि हा। सो हिकिड़ी रुकावट हाणे इहा आहे त तव्हां हिकिड़ी धुर खे सियासी तौर ते हिकिड़ो वॾो बेनिफिट ॾेखारियो आहे, हाणे निगोसिएशन में बेंच मार्क ठही वियो आहे, उहो उन खां घटि ते तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न थींदा। ॿी रुकावट छा आहे? ॿी रुकावट इहा आहे त ख़ुदि MQM जे अंदरि हिकिड़ो सियासी टकराव पियो थो हले, तंज़ीमी टकराव थो हले। सियासी टकराव त कोन्हे, इहो हिकिड़ो ॿिए क़िस्म जो टकराव आहे। उन जे करे ख़ुदि MQM हाणे अंदरूनी तौरु नथो लॻे त उहा का यूनिफाइड डिसीजन वठण जी पोज़ीशन में आहे। तव्हां कंहिंसां निगोशिएट कंदो हिन स्टेज ते, जेकर पीपुल्स पार्टी चए थी त MQM असां सां गॾु वेहे, कल्ह गवर्नर साहिब जो 2 ॾींहं ॿाहिरि आयो त उन ते अञा कंसेंसस न थियो आहे, असां नओं फार्मूलो आणियूं जंहिंमें कंसेंसस थिए, त कंहिंसां कंसेंसस एग्री कंदो, केरु कंदो कंसेंसस? चवणु अणसिधी तरह इहो था चाहिनि त MQM ऐं पीपुल्स पार्टी वेही कंसेंसस बिल्ड कनि,
ठीकु आहे। बिल्कुलु। त हिन स्टेज ते MQM पंहिंजे अंदरूनी भंजड्रा ऐं अंदरूनी जेको हुनजी तोड़ फोड़ पई थी हले, उन में ख़ुदि हुनजो सॼो जेको ध्यानु आहे उहो अंदरूनी मसइलनि ते। बिल्कुलु। ख़बरूं ॿुधिजनि पियूं त हू गवर्नर साहिब मां ख़ुशि कोन्हनि। हिकिड़े TV जे वॾे एंकर चयो आहे त मूंखे ख़बर पई आहे तूं त गवर्नर खे माराइण जे पुठियां आहिनि, या ऑन द रिकॉर्ड शायदि मसूद जी स्टेटमेंट अची चुकी आहे। सो ॿिया घणेई मसइला पिया हलनि। सो हाणे मूंखे वेझे फ्यूचर में, वेझे आईंदे में इहो मामिलो रिज़ॉल्व थींदो नथो नज़र अचे। चूंडूं बि नज़र नथियूं अचनि। छो त पीपुल्स पार्टी, या त पीपुल्स पार्टी एॾी वॾी करेज ॾेखारे भला, पर उहा करेज ॾेखारण जो मक़सदु आहे त तव्हां कराची में पंहिंजी रिट हूंदी त तव्हां इलेक्शन्स कराए सघंदो न। का बि सिंध में चूंड थिए मकानी इदारनि जी ऐं कराची में चूंड न थी सघे त उनजी लेजिटिमेसी जा इशूज़ थींदा, या कराची जे मेजॉरिटी इलाइक़नि में थी सघे। हिते हालत इहा आहे त 500-500 कच्छियुनि जूं फैमिलियूं पियूं थियूं लॾनि पीपुल्स पार्टीअ में। इहो दम कोन्हे जो माण्हुनि खे पंहिंजे घरनि में बचा ॾेई सघे, बिल्कुलु। ॿ चौकियूं ठाहे माण्हुनि खे पंहिंजे घरनि में रहाए सघे, पंहिंजो जेको गढ़ रहियो आहे ऐं जेको पीपुल्स पार्टीअ जो गढ़ रहियो आहे, बिल्कुलु, उते हुन जा सालनि खां, दहाकनि खां पुराणा वोटर कंहिं फ्लड या पंहिंजे तूफ़ान ऐं ज़िलज़िले ऐं दहका जे करे न, सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जे एडमिनिस्ट्रेटिव नाइलीअ जे नतीजे में जेका बदअमनी पैदा थी आहे ऐं ग़लति सियासी फ़ैसिलनि जे नतीजे में जेका बदअमनी पैदा थी आहे, उहे इदारा न, उहे गिरोह जेके पीपुल्स पार्टीअ पैदा कया, उन्हनि जे नतीजे में हाणे उहे उन्हनि खां कंट्रोल नथो पियो थिए। त पोइ मूंखे ॿुधायो त इन हालतुनि में कराची में चूंडूं किथां कराईंदा। चलो नसीर साहब, टाइम थो अॻु ब्रेक जो। तव्हां MQM जे बंदा जी ॻाल्हि कई, ब्रेक खां वापसि अची पाण उन ते डिस्कस कंदासूं। नाज़रीन, असां गॾु रहिजो, अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में वेर भलीकार। नसीर साहब, तव्हां MQM जे अंदरि जेका बंदा आहे उनजी ॻाल्हि कई, पर हिन बंदा जे पोयां बुनियादी जेको हिन वक़्तु कारण आहे उहो आहे डॉक्टर इमरान फारूक जो क़त्ल, ऐं उन हवाले सां जेका बरतानिया में जांच पई हले पुलिस जी, उन में जेका पुछागाछा थी, मुख़्तलिफ़ छापा लॻा, उनखां पोइ मनी लॉन्ड्रिंग वारो इशू बि अची वियो। वरी इमरान ख़ान जो जेको 3 तलवार वारो जलसो हो, धरणो जेको हो तहरीक इंसाफ़ जो, उन हवाले सां जेका अल्ताफ़ हुसैन जी तकरीर, त 3 पासा आहिनि हुनजा। त ओवरऑल जेका अल्ताफ़ हुसैन जे ख़िलाफ़ु पूरी कार्रवाई हले पई लंदन में, तव्हां सम्झो था उन करे MQM बंदा जी शिकार थी आहे, या हिन खां अॻु में तव्हां ॾिठो त लंदन में जेका कमेटी हुई उनजा कुझु माण्हू बरतरफ़ कया विया, उनखां पोइ जेका हिते पाकिस्तान में हुई कमेटी, उन मां बि माण्हू कुझु तब्दील कया विया, त इहा बंदा अॻु में ई हलंदड़ हुई या इहो सॼो इन मामले जो रद्द अमल आहे? हिकिड़ो त ॾिसो, MQM जे अंदरि जंहिं क़िस्म जी MQM तंज़ीम आहे, उते कुझु ॾींहं अॻु में फेसबुक ते कंहिं दोस्त तस्वीर मोकिली त जॾहिं MQM ठही तरह जी जेका सेंट्रल कमेटी उन जूं तस्वीरूं या राब्ता कमेटी जेका बि, हिकु हद खां सवाइ मां सभु हुन में नाला जेके लिखियलु आहे उहे सभु मारिजी चुका आहिनि। सो जंहिं तरह जी MQM जी कारवायूं आहिनि, जंहिं क़िस्म जी सियासत उहा करे थी, जंहिं क़िस्म जी तंज़ीम उहा आहे, उते हींअर ताईं इहो रहियो आहे त जेको इख़्तिलाफ़ु करे तंहिंखे ख़ामोश कराए। जेको अॻु में पाण सिंध में ॾिसंदा हुआसीं भितुनि ते जेके नारा लिखियल हूंदा, काइद का जो गद्दार है, मौत का हक़दार है, सिंपल उन्हनि वटि रूल आहे जेको असां उन्हनि जे वस्फ़ जे मुताबिक़ नाक़ाबिल क़बूल आहे, उहो एग्ज़िस्ट न करे। सही। सो इहो त सिलसिलो हलंदड़ हो। सिंध जे माण्हुनि खे या पाकिस्तान जे माण्हुनि लाइ इहा का एॾी वॾी नई ॻाल्हि कान्हे। सिंध जे माण्हुनि खे वधीक ख़बर आहे, छो त जेका सोकाल्ड क़ौमी मीडिया आहे उहा इन्हनि शयुनि ते कॾहिं कुझंदी ॻाल्हाईंदी कोन्हे। बाक़ी त जेकर किथे गॾा गाॾो त ऊंधो थिए त 13 ब्रेकिंग न्यूज़ हलाईंदा। सही। पर ही बाक़ी सभु कुझु छा पियो थिए तंहिं ते अड़ो चुप हूंदा आहिनि। सभु जेके हक़ ऐं सच जा आलमबरदार एंकर ऐं तव्हां तकरीरूं कंदे ॿुधो था सोकाल्ड क़ौमी मीडिया ते, बिल्कुलु। इन सभिनी जी पर हाणे क़ौमी मीडिया जो रवैयो कुझु तब्दील कोन्हे थियो। उहो इन करे तब्दील थियो आहे जो हाणे आख़िर हिकिड़ी बर्दाश्त जी हद थींदी आहे न। ऐं ख़ासि करे डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेके इंकिशाफ़ात कया उनखां पोइ असांखे नज़र अचे आइस ब्रेकर हो। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा फस्ट टाइम एॾो फोर्सफुली अची इहे ॻाल्हियूं कयूं। ईअं त हाणे इन खां अॻु में जेका 90s जे दौर में बि इन क़िस्म जा इंकिशाफ़ थिया, पर पोइ उनखे परदो ॾिनो वियो त न ही रियासत जो तशदुद हो, फलाण हो। बिल्कुलु। पर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे दौर में त को रियासत जो तशदुद बि कोन हुयो। सो इहा हिकिड़ी स्टेप वाइज़ शयूं थियूं आहिनि। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त रिसेंटली जेका शइ हिननि खे ॻरी पई आहे उन में 2 फैक्टर आहिनि। हिकिड़ो त इमरान फारूक खे लंडन में माराइणु। सही। माण्हुनि खे पाकिस्तान में माराइण जी माना ॿी आहे, माण्हुनि खे यूरोप या लंडन में माराइण जी माना ॿी आहे। बिल्कुलु। उहो ॾाढो ॾुखियो आहे त हज़म थी वञे। उते काइम अली शाह जी हुकूमत कान्हे। सही। ठीकु आहे। ॿियो फैक्टर त जेको हिननि इमरान ख़ान सां इलेक्शन जे दौर में जेको टकर खाधो, जेके तकरीरूं थियूं जॾहिं इमरान ख़ान जी पार्टीअ जे माण्हुनि धरणा पिया हयां, सही,
त जेका हेट स्पीच कई वई जंहिं ते पोइ सॼी दुनिया मां हुननि ईमेलूं करायूं, फ़ोनूं करायूं ऐं ऑफिशियली बरतानवी पुलिस खे माण्हू खे अपील करणी पई त हाणे महिरबानी करे असांखे वधीक कंप्लेंट्स न मोकिलियो, असांजो कंप्लेन बॉक्स ई भरिजी वियो आहे। बिल्कुलु। हाणे इहो सभु कुझु जेको अॻे त वीचारा इहे बेज़बान जी तामड़ा को सिंधी मो को बरोच मो हिननि जी दां कूक वेंदी, सिंधी अख़बारुनि ताईं क़ौमी मीडिया बि न कुझु, हुकूमतूं सभु चुप, सुपर पावर हुननि जे पासे, बिल्कुलु ॻाल्हि खुलंदी कान हुई। पर इमरान ख़ान जा जेके आर्मी वेठा आहिनि से त UK में वेठा आहिनि, उहे त पढ़ियल लिखियल माण्हू, उहे त 20-50 सालनि खां उते वेठा आहिनि, उहे त वेल कनेक्टेड माण्हू आहिनि। बिल्कुलु। सो उन्हनि माण्हुनि खे हितां वेही हिसाइण त सवलो कोन हुयो ऐं उहे सॼी दुनिया में वेठा आहिनि, उहे त ॿिए क़िस्म जा पढ़िया लिखिया ऐं एडवांस क़िस्म जी सोसाइटी जा माण्हू आहिनि। सो उन्हनि जॾहिं हिननि खे कन्फ्रंट कयो आहे त हाणे बहरहाल बरतानिया जी हुकूमत जा रीजनल पॉलिटिक्स में इंट्रस्ट में हू कंहिंखे केतिरो प्रोटेक्ट करे, पर जॾहिं हुनखे पंहिंजे शहर जे अंदरि इशूज़ थियनि, उतां जे आइन मुताबिक़ नफ़रत अंगेज़ ऐं चिड़ ॾियणींदड़ तक़रीर केॾो वॾो ॾोहो आहे। सही। मनी लॉन्ड्रिंग जी ख़ैर हाणे था ॻाल्हि कनि, हाणे अकाउंट्स जा डिटेल हिकिड़े TV चैनल ॿुधाए पे मिलियन पाउंड ट्रांसफर थिया आहिनि। त इहे त बरतानिया जी हुकूमत खे को राति विच में ख़बर त न पई आहे, उते त एॾी विजिलेंस आहे, तव्हां हितां 5000 पाउंड त ट्रांसफर करे ॾेखारियो, बिल्कुलु। ऐं पोइ तव्हां ॾिसो त घणियूं पुछाऊं थियूं तव्हां खां थियनि, तव्हां करियो तजुर्बो, सुभाणे बरतानिया जे कंहिं अकाउंट में 5000 पाउंड ट्रांसफर करियो, तव्हांखे वधि में पतो पइजी वेंदो। सही। मनी लॉन्ड्रिंग ते जॾहिं खां जिहादी तंज़ीमुनि ब्लैक मनी खे यूज़ करणु शुरू कयो आहे, अमेरिका ऐं वेस्ट में इंतिहाई सख़्तु कड़ी निगरानी हुनजी मौजूदु आहे। कानून बि तमामु सख़्तु, कानून बि सख़्तु आहिनि, हिकु रुपयो मॉनिटर थो थिए ऐं $मिलियन तव्हां कैश घर में मिलियंस ऑफ पाउंड्स पिया ट्रांसफर थियनि। बरतानिया जी हुकूमत वीचारी बेतालुक, हुननि खे का ख़बर कान्हे, चुप कयूं वेठा हुआ, तंहिंजे करे हीअ सभु उन गुनाह जा शरीक आहिनि। पर प्रॉब्लम त नथो थिए, हीअ जेके अमेरिका ऐं यूरोप जो हिकिड़ो मसइलो आहे, इहे 5 मुल्कनि जे अवाम ऐं धरतियुनि लाइ जमहूरियत जा बि क़ाइल आहिनि, इंसानी हक़नि जा बि क़ाइल आहिनि, समूरियुनि सुठियुनि शयुनि जा क़ाइल। बिल्कुलु। उहो सॼो गंद खणी तव्हांजे बैकयार्ड में उछलींदा, तव्हांजे घर खे भली बाहि लॻे, फायर ब्रिगेड बि न ईंदी, उन सां तालुक़ ई कोन्हे, उन सां उन तालुक़ कोन्हे। हा, उते धुओं बि सिगरेट जो थियो त फायर ब्रिगेड जूं 8 गाॾियूं पहुचाईंदा। सही। इहा हुननि जी हिकु क़िस्म जी क़ौम परस्ती आहे, शाउनिस्ट क़ौम परस्ती आहे। ॿियो पासो कंहिं माण्हू खे एप्रिशिएट था कनि। त हाणे प्रॉब्लम इहो थियो आहे त MQ में सभु शयूं उन्हनि जे धरती ऐं उनजे कॉन्स्टिट्यूशन जे वायलेशन में वञी करणु शुरू कनि, तंहिंजे करे प्रॉब्लम थी आहे। इहो हिते जारी रखनि हा, कुझु कोन थिए हा, हिते त पे हले न। पर हिकिड़ो ॿियो सुवाल थो उथे त हेसि ताईं जेका मामिलो एॾो इंगायो वियो आहे, जेको अॻिते वधियो आहे, वॾो अरसो थी वियो आहे इमरान फारूक जे क़तल केस खे, चवनि था हिन मामले खे इंगाइण में वॾो हथु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका गुज़िरियल हुकूमत हुई, फेडरल गवर्नमेंट, उनजो आहे। जो उन्हनि जेके 2 माण्हू हुतां गिरफ़्तार कया, उहे उन्हनि बरतानिया जे हवाले करण खां इनकार करे छॾियो, उन्हनि खे पाण वटि रखियो, साम्हूं न आंदो, त हीउ सॼो अल्ताफ़ हुसैन खे प्रोटेक्ट करे रही हुई पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट। ॾिसो, पीपल्स पार्टी MQM सां या उनजे सरबराह सां केतिरी अटैच्ड आहे, उहा लिकल छुपियल त ॻाल्हि कान्हे। रहमान मलिक साहिबु रोज़ जो हितां रवानो थींदो हो सफ़र ते, ऐं जॾहिं ॾिसो वेठो वायसराय वांगुरु सिंध जा मामला उते निबेरींदो, ख़ुदा ॼाणे हुनखे मैंडेट कंहिं ॾिनो हो, मूंखे त इहा ताईं सम्झ में न ईंदो आहे हू द हेल ही इज़। त सिंध जे माण्हुनि जे बुनियाद ते वेठो फ़ैसिला करे, तय करे त हीअं थियणु घुरिजे, हालांकि हीअं न थियणु घुरिजे, हीअ निज़ाम अचणु घुरिजे, हू न निज़ाम अचणु घुरिजे। इहा अलाए किथां जी आफ़त असांजे हचा गीचे में विधी अथनि। इहा रुॻो महिरबानी असांजे सिंध जे माण्हुनि ते पीपल्स पार्टीअ कई आहे। सो हिकिड़ो माण्हू जंहिंजो सिंध जे धरती ऐं माण्हू सां को तालुक़ कोन्हे, का हमदर्दी टके जो ख़ुलूस हुन सिंध जे माण्हू सां कोन्हे, सो वेठो असांजा मामला तय करे। तव्हां नाहक ॾिसो, चूंडियल हुकूमतूं असां जूं, वोट असां खाऊं, कोड़ा असां खाधा, जेल असां खाधा, बच्चा सिंध जे माण्हुनि में विञाया, फ़ैसिला असांजा रहमान मलिक कंदो, जमहूरियत ईंदी। बिल्कुलु इहो असांखे सिलो मिलियो आहे। सो उहा सॼी वेझड़ाए पंहिंजे जेके लॻ लॻा पिया हिननि जा MQM सां ढकियल छुपियल त कोन्हनि। MQM ते चार्जिस लॻियूं हिकिड़े दौर में त पाकिस्तान जी परदेही वज़ारत वेठी वज़ाहतूं कयूं। पाकिस्तान जे परदेही वज़ारत जो इहो कमु आहे छा, वेठी पॉलिटिकल पार्टी जूं वज़ाहतूं करे। तव्हां स्टेट जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो, हुकूमत पाकिस्तान जी रियासत ते का वांगुरु खॼे कोन सां मसइलो थिए, तव्हां वज़ाहत पेश कयो, पाकिस्तान जे फॉरेन पॉलिसी जे इंट्रस्ट खे तव्हां प्रोमोट कयो, सो त सम्झ में अचे थो। सुभाणे को चए त अता राजड़े तव्हां सिगरेट चोरायो आहे, वज़ाहत वरी असांजी वज़ारत ख़ारिजा करे, इहो हुनजो मैंडेट आहे छा? इहे महिरबानी पीपल्स पार्टी असां ते। चलो नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, प्रोग्राम टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, नसीर मेमन साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, सिंध जे लोकल गवर्नमेंट जे हवाले सां, MQM अंदरि जेका बंदा आहे उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कई, थर जे कोयले जे हवाले सां असां ॻाल्हायो। ईंदड़ प्रोग्राम ते अता राजड़ खे ॾींदव इजाज़त। अला वाही।